PPMA ने मीर ख़ालिद लुंड चयो आहे त घोटकी ज़िले जा सनअती इदारा मनमानी कनि था, जंहिंखे क़बूल न कयो वेंदो। MNA ख़ालिद लुंड जी सदारत हेठि DC ऑफिस मीरपुर माथेलो में पेट्रोलियम सोशल डेवलपमेंट कमेटीअ जे गॾिजाणी कोठाई वई। गॾिजाणीअ में डिप्टी कमिश्नर घोटकी मोहम्मद उस्मान अब्दुल्ला, AC ॾहरकी रिज़वान नज़ीर, AC घोटकी एजाज़ हालीपोटो, AC मीरपुर माथेलो शहरयार कमर ऐं AC ओबावड़ो आसिफ अली जूणे जो समेत FFC एंग्रो माड़ी पेट्रोलियम कंपनी ऐं OGDCL समेत मुख़्तलिफ़ सनअती इदारनि जे नुमाइंदनि शिरकत कई। उन मौक़े ते मीर ख़ालिद लुंड चयो आहे त ज़िले जा सनअती इदारा मनमानी तहत ज़िले इंतज़ामिया खे एतमाद में वठण बदिरां पाण मुरादो कमु कनि था। TTC कॉलेज में 9 लख पघार ते रिटायर मुलाज़िम प्रिंसिपाल मुक़ररु कयो वियो आहे। उन चयो आहे त TTC कॉलेज जे प्रिंसिपाल जी पघार घटाए शागिर्दनि खे सहूलतूं फ़राहम कयूं वञनि। उन्हनि वधीक चयो आहे त मक़ामी माण्हुनि खे रोज़गार नथो मिले, मुलाज़मत बाबति मन घड़त ऐं कूड़ा अंग अखर फ़राहम करणु मामूल बणियल आहे। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मोहम्मद उस्मान अब्दुल्ला ॻाल्हाईंदे चयो आहे त पेट्रोलियम सोशल डेवलपमेंट कमेटीअ जो मक़सदु ज़िले जे माण्हुनि खे प्रोडक्शन बोनस फंड तहत सहूलतूं फ़राहम करणु आहे। सनअती इदारनि खे को बि कमु कराइण खां अॻु ज़िले इंतज़ामिया खे एतमाद में वठणु घुरिजे। गॾिजाणीअ में डिप्टी कमिश्नर सनअती इदारनि जे नुमाइंदनि खे तंबिया कई आहे त अवाम जी भलाईअ लाइ इंतज़ामिया सां मुकमल सहकार कयो वञे।